म्यूनसिपल कमेटी में रिकवरी खिला रहा है। मुझा बच्चा बुख ते वेठा है। मां सरंदी हरन के ऐलान तो कया तो मुखा गुर्दा वठो। मां पंहिंजा गुर्दा विकिणी पंहिंजे बच्चन जी फाका कशी खत्म कंदुमि। चौथो महीनो आहे, असांखे पगारनि खां कोन थो मिलनि। ख़ुदा जे वास्ते असांखां असांजा गुर्दा पंहिंजे पैसनि सां वठो त असां पंहिंजे बच्चनि जी फाका कशी ख़त्म कयूं। ख़ुदा जे वास्ते असांजो ज़रूरत पूरो कयो। तव्हां साईं हिते छा आहे म्यूनसिपल कमेटी में साईं? साईं मां रिकवरी क्लर्क आहियां। तव्हां को मुसलसल नौकरी वरिती वञे थी? साईं 8 साल थिया आहिनि। 8 सालनि में असां हिकिड़ो ॾींहुं बि गुस्सायो न आहे। 8 साल पंहिंजी पाबंदीअ सां ड्यूटी कई आहे। हींअर एसी साहब ऐं सीएमओ साहब तव्हांखे छा था चवनि त सीएमओ साहब छा थो चवे तव्हांखे? त असांखे का बि वर्दी कोन थी मिले, न पगारूं थी मिलनि, न का वर्दी सोणी मुंहं सां मिले थी। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, मां सां शेयर कंदासीं। बच्चा बुख ते आहिनि, गुर्दा वठो गुर्दा वठो। घोटकी म्यूनसिपल कमेटी जो मुलाज़िम इमदाद रिंद 4 महीननि खां पघारूं न मिलण जे करे हुकूमत ऐं सरहदी वारनि खे हथ ॿधी अपील कंदे चयो त ख़ुदा रा मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि, मूंखां गुर्दा वठी मूंखे पैसा ॾिना वञनि त जीअं आउं पंहिंजे बच्चनि जी फाका कशी दूर करे सघां। मीरपुर माथेलो खां रिपोर्ट शेयर करियो आहे सफ़दर सूमरो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।